सिंध हुकूमत ऐं मंशात बाबति आलमी इदारे मंशात जे ख़ात्मे लाइ गॾियल तौर कोशिशूं करण ते इत्फाक़ कयो आहे। मंशात जे ख़ात्मे बाबति आलमी इदारे इंटरनेशनल नारकोटिक्स एंड लॉ इन्फोर्समेंट अफेयर्स जे वफ़द सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात करे मंशात जे ख़ात्मे लाइ क़दम खणण बाबति ख़यालनि जी ॾे वठि कई। आलमी मंशात ऐं कानून लागू कंदड़ मामलनि बाबति इदारे INL जे वफ़द सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां डायरेक्टोरेट जनरल एक्साइज एंड नारकोटिक्स कंट्रोल ऑफिस में मुलाक़ात कई। मुलाक़ात में INL तरफां डायरेक्टर लोरी एंटोलेन, काउंटर नारकोटिक्स एडवाइजर मार्क कैंडी, DEA जे नुमाइंदे थॉमस मार्शल, ARSO जे जोश मैक्यू, प्रोग्राम स्पेशलिस्ट राजा शर्जील हसन ऐं ॿिया मौजूद हुआ। सेक्रेटरी एक्साइज सलीम राजपूत, डायरेक्टर जनरल एक्साइज औरंगज़ेब पंवर, डायरेक्टर नारकोटिक्स कंट्रोल रियाज़ हसन खोसो बि मुलाक़ात में मौजूद रहिया। मुलाक़ात दौरान सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण INL जे वफ़द खे एक्साइज ऐं नारकोटिक्स कंट्रोल डिपार्टमेंट जे उपाउनि खां आगाह कई। INL जे डायरेक्टर लोरी इंटोलेंस, काउंटर नारकोटिक्स एडवाइज़र मार्क कैंडी, DEA जे थॉमस मार्शल तरफां सिंध हुकूमत जे कोशिशुनि जी वाखाण कई वई। INL जे डायरेक्टर लोरी इंटोलेंस चयो त मंशात जे ख़ात्मे में सिंध हुकूमत जूं कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। थॉमस मार्शल चयो त मंशात जो ख़ात्मो यकीनी बणाइण लाइ हर क़िस्म जे सहकार लाइ तयारु आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मंशात ख़िलाफ़ जंग असां सभिनी जो गॾियल मिशन आहे। सभु सूबा कोशिशूं करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत मंशूआत फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइनि में सभिनी खां अॻु भरी आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण INL जे वफ़द खे एक्साइज, नारकोटिक्स कंट्रोल ऐं पुलिस जे सहकार सां जारी क्रैक डाउन बाबति तफ़सील ॾिना। शर्जील इनाम मेमण वफ़द खे असरायतुनि तब्दीलुनि लाइ कानून में तरमीमुनि जी कोशिश बाबति बि आगाही ॾिनी। हुन चयो त तालीमी इदारनि खे मंशात खां पाक करणु असांजो मिशन आहे। पुलिस, एक्साइज, नारकोटिक्स कंट्रोल ऐं एंटी नारकोटिक्स फोर्स कमु करे रहिया आहिनि। बहाली मर्कज़ फ़ाल आहिनि ऐं असां नशे जे आदी माण्हुनि खे मुआशिरे में ॿीहर ज़िम थियण में मदद करण लाइ वधीक मर्कज़ क़ाइमु करे रहिया आहियूं। शर्जील इनाम मेमण चयो त आइस ऐं क्रिस्टल हीरोइन जहिड़ी मंशात असांजे लाइ अहम चैलेंज आहे। असांजी पहिरीं तरजीह मंशात जो ख़ात्मो आहे। असांजूं कार्रवायूं ऐं क्रैक डाउन ॾींहों ॾींहुं तेज़ थी रहिया आहिनि। सीनियर वज़ीर वफ़द खे एक्साइज खाते जे रैपिड रेस्पॉन्स यूनिट बाबति आगाह कयो। INL जे वफ़द रैपिड रेस्पॉन्स यूनिट जे क़याम जी वाखाण कई ऐं मंशात जे खाते में सहकार जी ख़ातिरी कराई। मुलाक़ात में सिंध हुकूमत ऐं आलमी भाईवारनि पारां मंशात जे कार्रवाइनि खे मज़बूत बणाइण ऐं गॾियल सहकार सां कोशिशूं वधाइण जे अज़म ते ज़ोर ॾिनो वियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां महिमाननि खे सिंधी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया।